लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्हियो। लाड़काणो आमिर तुनियो पंहिंजी 8 वरियनि जी न्याणी नाले नूर फातिमा खे डॉक्टर अमानुल्लाह शेख वटि जी संदसि क्लिनिक सिटी ते तारीख़ 26 अगस्त 2025 ते दाख़िल कयो, जंहिं हल्कड़ो बुखार छाती हुई। 29 अगस्त 2025 राति 4 बजे धारे डॉक्टर अमानुल्लाह शेख संदन खे जवाब ॾिनो त ही सीरियस आहे, खणी वियो। पोइ आमिर अली तुनियो पंहिंजी नंढड़ीअ खे इलाज लाइ ॿाराणी अस्पताल आंदो, जिते 4 कलाक बेनूर फातिमा ज़िंदा रही न सघी। आमिर अली ॿुधायो त डॉक्टर अमानुल्लाह शेख मुंहिंजी धीअ जो कातिल आहे, जेका मां चङी भली घरां खणी आयो हुअसि। उनजो लाश मूंखे मिलियो, जेका डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबु थियो आहे। डॉक्टर अमानुल्लाह वटि सेखड़ा स्टाफ आहे। मुंहिंजी नंढड़ीअ खे ग़लति इंजेक्शन लॻाइण पिया, जेका उन वक़्तु रंग मटाई वई हुई। उहा दाह मां मुंहिंजी घरवारी कई, पर डॉक्टर ॿुधण लाइ तयारु न हुयो। जंहिंखां पोइ मां अदालत सॻोरी में पिटीशन फाइल कई आहे। में डिसाइड थियो आहे त हेल्थ केयर कमीशन प्रॉपर इन्वेस्टिगेशन करे। जनाब फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू लाड़काणो खे रिपोर्ट कंदा। मां हेल्थ केयर कमीशन ते अदालत ते पूरो यकीन रखां थो, मूंसां इंसाफ़ कंदा। वसवारनि खे अपील थो करियां त DC साहब SSP सिंध सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे मूंसां इंसाफ़ कयो वञे।